अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह करीम बुलड़ी वारो। त दोस्तों शाह करीम बुलड़ी वारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि शाह करीम बुलड़ी वारे जी नस्ल मां आहिनि। सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शिजरो बि शाह करीम बुलड़ी वारे सां मिले थो। त शाह करीम बुलड़ी वारो सन 1537 में ॼाओ। संदसि वालिद जो नालो लाल मोहम्मद हो। संदसि शिजरो हज़रत इमाम मूसा काज़िम सां मिले थो। शाह करीम खे नंढे हूंदे खां वठी समाजी महफ़िलनि में वेहण जो शौक़ु हूंदो हो। दुनियावी तालीम त तमामु थोरी हुअसि, पर क़ुर पाक इन हिसाब सां पर क़ुर पाक जा बि सिर्फ़ु 2 सिपारा पढ़ी सघियो। शाह करीम संदसि दौर जे शाइरनि में सभ खां वॾो शाइर हो। खेसि सिंधी ॿोली जो चासर ऐं सिंधी अदब जो वेहाउ तारो करे बि सॾींदा आहिनि। पाण पेट गुज़र लाइ ॿिनी ॿारे जो कमु कंदा हुआ, मज़दूरी कंदा हुआ। शुरूअ में हिकु बुज़ुर्ग नाले सुल्तान इब्राहिम जा मुरीद थिया, जेको बिहार खां आयल हो, पर पोइ मखदूम नूह जा मुरीद थिया। त दोस्तों शाह करीम बुलड़ी वारो बि जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वांगुरु या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि शाह करीम वांगुरु जेको आहे वहदतुल वजूद जे फ़लसफ़े ते हलियो आहे। सो शाह करीम खे शाइरी तमामु घणी रग़बत हुई। समाजी महफ़िलनि में अक्सर करे वजद में अची वेंदा हुआ ऐं बेइख़्तियार शेर चई ॾींदा हुआ। उहे शेर वक़्त ब वक़्त वॾे आवाज़ सां वॼाईंदा हुआ। संदसि शाइरी वहदानियत सां भरपूर आहे। हू सिर्फ़ु हिकु वजूद जो क़ाइल हो। संदसि नज़र में वजूद बारी ताला जो ओलड़ो पसंदि हो। हू हर ज़रे में, यानी उन्हनि जे ख़्याल में इहो हो त ही काइनात ख़ुदा जी ज़ात जो मज़हर आहे ऐं हिन काइनात में हर शइ ख़ुदा पाक जे वजूद खे ज़ाहिर करे थी। सोई हेॾां सोई होॾां सोई मन वसे, तिनी संदे सोजरे सोई सो पसे। यानी हिन तरफ़ हुन तरफ़ अंदर ॿाहिरि हर जाइ ते जेको आहे न ख़ुदा पाक जी ज़ात मौजूदु आहे। ऐं तिनी संदे सोजरे सोई मन वसे, तिनी संदे सोजरे सोई सो पसे। पहिरीं पाण विञाए हू लह, तूं तिहां धार न सुपरी मुंहुं मझे पाए। यानी पंहिंजे अंदर में, यानी पहिरीं पाण विञाए, पंहिंजे पाण खे विञाए, पाण विञाए हू लहो। यानी पंहिंजे वजूद खे ख़तमु करे, पंहिंजो पाण विसारे, पंहिंजी शख़्सियत विसारे तो ख़ुदा खे जेको आहे ॻोल्ह। तिहां धार न सुपरी, यानी तोखां तुंहिंजो सॼण, तुंहिंजो महबूब ख़ुदा पाक धार न आहे मुंहुं मझ पाए, यानी अंदरि पंहिंजे में झाती पाए। संदन दिलि ते इश्क इलाही जी चोट तमामु गहरी हुई। पंहिंजे दिलि जो अहवालु ॿुधाईंदे फरमाइनि था, धकी धात पियो पओ हीअणो लोह संदाण जीअं, संभारे सॼणे विरची तां न वियो। यानी जीअं लोह खे संदाण ते कुटबो आहे, ईअं ई चए थो त मुंहिंजो अंदरि बि ईअं ई आहे। पंहिंजे महबूब खे यादि कंदे विरची त न हुओ, यानी पंहिंजे महबूब खे यादि कंदे उहो जॾहिं यादि करे थो त हू माना हिकु पल बि पोइते नथो हटे। ऐं इहो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो ज़ाहिर करे थो त हुनजे दिलि ते इश्क इलाही जी चोट केतिरी गहरी हुई। शाह करीम जी शाइरी में समाजी हालतुनि जो बि ज़िक्र मिले थो, छो त संदन शाइरी गहरे मुशाहिदे ते ॿधल आहे। जॾहिं हू ॿरहड़ी जे हिकिड़ी औरत जे मथे ते 2 घड़ा ॾिसे थो ऐं पाणी ते वेठल पखी ॾिसे थो, त उन नज़ारनि खे हिन रीति बयानु करे थो, पाणीयारी सर ॿाड़ो जर ते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। पाणीयारी माना पाणी भरण वारी, सर माना मथो, ॿाड़ो माना 2 दिला 2 घड़ा, यानी पाणी भरण वारी जे मथे ते जीअं 2 घड़ा हूंदा आहिनि ऐं जर ते पखी जीअं पाणी ते वेठल पखी हूंदो आहे। असां सॼण तीअं मुंहिंजो महबूब ऐं मां ईअं आहियूं, रहियो आहे रूह में। मुंहिंजो सॼण मूंसां गॾु ईअं ई रहियो आहे जीअं 2 दिला हिक ॿिए खां धार न आहिनि। जीअं जर तां पखी जो कनेक्शन आहे उन ते वेठो आहे, उहे पाण में 2 गॾियल आहिनि, पाण में 2 उहे आहिनि। जीअं 2 घड़ा जेको आहे पाणी भरण वारी जे मथे ते मिलियल आहिनि, ईअं मुंहिंजो पिरी ईअं ई असां पाण में गॾियल आहियूं। पिरीअ जी पचार खे हर घड़ी लाज़मी सम्झंदा हुआ। सॼण साथ हिकिड़ी जे अछऊं थिए धार, तकर सभु ॼमार ॾिठोसीं न कॾहिं।
यानी अगरि माना सॼण साथ हिकिड़ी, यानी पंहिंजो महबूब हिकिड़ी घड़ी बि जे अखियूं थिए धार, जे अखियुनि खां धार थिए थो त कर सभु जमार, त ईअं लॻे थो त सॼी उमिरि ॾिठोसीं न कॾहिं, सॼी उमिरि न ॾिठोसीं। यानी महबूब मुंहिंजो ईअं ई आहे जीअं माना हर हिकिड़ी पल बि महबूब माना मुंहिंजे अखियुनि खां परे थिए थो, हिकिड़ो हिकिड़ो पल बि माना महबूब जी यादि खां हू माना गाफ़िल न आहे। संदसि केतिरा ई बैत पहाकनि तौर बि इस्तेमालु थियनि था। हीअं ॾिजे हबीब खे लिंग गॾिजे लोक, पाणी मथे झूपड़ा मुरख वञ मरनि, पुछणा न मुंझणा नीअ नियप न थिए, मुठ भीड़िया ई भली चारई पलव चक में। सो दोस्तो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जा 94 बैत आहिनि कुल, जेके बयानुल आरफ़ीन फी तंबीहुल गाफ़िलीन में ॾिनल आहिनि। त दोस्तो हिन अगरि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे ते कोई सुवालु अचे थो त तव्हां उनजो हिकिड़ो तारुफ़ ॾींदा, पोइ शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी ते तजियो उहो ॾींदा। उन में तव्हां लिखंदा शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी जेको आहे जी शाइरी में वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो, उन में तव्हां उहो ॾींदा। उन में तव्हां मिजाजी शाइरी बि लिखी छॾींदा। उन में तव्हां जेको आहे पंहिंजो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे कलाम में पहाका जो कलाम पहाकनि तौरु उहो बि तव्हां ॾेई सघो था। उन खां पोइ हेठां लिखंदा त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो कलाम जेको आहे बयानुल आरफ़ीन में शामिल आहे। सो जी फी तंबीहुल गाफ़िलीन में ॾिनल आहिनि 94 बैत। तो दोस्तो इन हिसाब सां हिकिड़ो तव्हां कॉम्प्रिहेंसिव जवाबु ठाहे सघो था। त उमेदु आहे तव्हांखे सम्झ आई हूंदी ॻाल्हि। इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।